आल सिंध मंगरिया वेलफेयर एसोसिएशन के टिड्रो बस्ती वरसागुट मुसानी शाहनवाज खान मंगियो जी राशगाह ते गजानी थी गुजरी उन मौके ते मरकजी सदर अली नवाज मंगरियो जी निगरानी में ज़िले खैरपुर मीरस की पार्टी चूंडी वही जैमें आल सिंध मंगरिया वेलफेयर एसोसिएशन ज़िला खैरपुर के सदर शाहनवाज मंगरियो, नायब सदर अब्दुल्ला मंगरियो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अमीन मंगरियो, ज्वाइंट सेक्रेटरी मोहम्मद यामीन मंगरियो, डिप्टी जनरल सेक्रेटरी इमाम पिंडू मंगरियो, जिला इंफॉर्मेशन सेक्रेटरी वकार अहमद मंगरियो जे चूंडिया विया उन मौके ते मरकजी सदर अली नवाज मंगरियो मीडिया से ॻाल्हाईंदे असांजो तनज़ीम ठाहिण जो मक़सद बिरादरी अंदर दरपेश मसइलनि मसाइल के हल करण ऐं बिरादरी अंदर जेके झेड़ा झटा आहिनि ख़त्म कराइण पंहिंजी तनज़ीम जो बुनियाद रखियो हुओ, जेको अलहमदिल्ला तनज़ीम जो सिलसिलो पूरी सिंध में जारी आहे। उन मौके ते वधीक पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि ते ज़ोर भरियो त पंहिंजे बचड़नि ख़ासि करे नियाणियुनि खे तालीम ॾियारियो त जीअं अॻिते हली ॿिन्ही बिरादरियुनि खां तालीम जे मैदान में असां पोइते न रहिजी वञूं, छो त तालीम असांजी तरक़ी हासिल करे सघिजे थी।